अॻिते वधंदे असां ख़बर शेयर कंदासीं कोयटा मां, जिथे हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कोयटा में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे, जॾहिं त लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया कोयटा मां, जिथे हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया कोयटा मां, जिथे हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे, जॾहिं त लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कोयटा मां असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आज़ाद बलोच। जी आज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, बिशारत कोयटा जना रोड टैक्सी स्टेट वटि नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु अणॼातल शख़्स मारिजी वियो आहे। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे मारिजी वियल जी लाश खे सिविल अस्पताल कोयटा मुंतक़िल करायो। ज़रूरी कार्रवाई बाद लाश खे सब्दखाने में रखियो वियो आहे, पर लाश जी जेको आहे हिन महिल ताईं सुञाणप न थी सघियो आहे। राब्तो करण ते पुलिस ॿुधायो आहे त जेको आहे लाश जी सुञाणप न थियण जे करे जेको आहे त कातिल उनजा जेको आहे त कातिलनि जो जेको मालूम नथो थी सघे। जी ठीकु आहे आज़ाद, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।